अस्सलाम वालेकुम सिंधी फतेह अली कार आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों हिन वीडियो में तव्हांखे मुल्क तुर्की जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक कमेंट ऐं चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। अचो त ॾिसूं था तुर्की खे। तुर्की दुनिया के अहम मुल्कनि मां हिकु आहे जंहिंजी 99% आबादी मुस्लिम आबादी आहे। हिते मग़रबी तर्ज़ जो पार्लियामानी जमहूरी निज़ाम आहे। सदर मुल्क जो सरबराह हूंदो आहे। हितां जी सरकारी ॿोली तुर्किश आहे, पर कुर्दी ऐं अरबी ॿोलियूं बि ॻाल्हायूं वेंदियूं आहिनि। तुर्की पंहिंजी आज़ादी जो ॾींहुं 29 अक्टूबर ते मल्हाईंदो आहे। दोस्तों जदीद तुर्की 1923 में आज़ादु थियो। तुर्क पंहिंजो क़ौमी हीरो मुस्तफ़ा कमाल खे मञींदा आहिनि। मुस्तफ़ा कमाल तुर्की जो पहिरियों सदर हो। दोस्तों पहिरीं आलमी जंग में तुर्की जी सल्तनत उस्मानिया के शिकस्त मिली, जंहिंजे नतीजे में हू हिकु मुआहिदे तहत बरतानिया साम्हूं पेश थिया। मुस्तफ़ा कमाल हिन मुआहिदे जी मुखालफ़त कई, जंहिंखे सेवरीज़ मुआहिदो चयो वेंदो आहे, यानी ट्रीटी ऑफ सेवरीज़। हिन तुर्की जी आज़ादी लाइ तहरीक हलाई। 1923 में जदीद तुर्की आज़ाद थियो, जंहिंखां बाद मुस्तफ़ा कमाल खिलाफ़त ख़त्म करे सिधारती जमहूरी निज़ाम आंदो। मुस्तफ़ा कमाल के फादर ऑफ तुर्की जो लक़ब बि मिलियल आहे। दोस्तों जदीद तुर्की एक सेकुलर रियासत है, पर 99% आबादी मुस्लिम हुजण जे करे तुर्की में हिन वक़्त उहा ही पार्टी इलेक्शन खटे थी जेका इस्लाम के सपोर्ट करे या मुसलमाननि जे हक़ लाइ आवाज़ उथारे। अगस्त 2014 खां रजब तैयब अर्दोग़ान तुर्की जे 12हें सदर जी हैसियत सां ख़िदमत करे रहियो आहे। हिन पंहिंजे दौर में इस्लाम ऐं फ़लस्तीन जे हक़ में काफ़ी सख़्त बयानबाज़ी ऐं सपोर्ट कई आहे, जंहिं सबब तुर्की समेत पूरी दुनिया में घणी मक़बूलियत माणी अथसि। तुर्की में हिनखे घणो पसंदि कयो वञे थो। तुर्की जो गादी जो हंधु अंकारा शहर आहे, पर आबादी जे लिहाज़ सां वॾे में वॾो शहर इस्तंबुल आहे। दोस्तों इस्तंबुल दुनिया जो वाहिद शहर आहे जंहिंजो हिकु हिस्सो यूरोप में अचे थो त हिकु हिस्सो एशिया में अचे थो। इस्तंबुल जी ग्रांड बाज़ार दुनिया जी वॾे में वॾी बाज़ार आहे, जंहिंमें तक़रीबन 4000 दुकानूं आहिनि। हर साल लखें माण्हू घुमण अचनि था। दोस्तों तुर्की जी ज़मीन 95% एशिया में अचे थी ऐं 5% यूरोप में अचे थी। तुर्की जे पैसनि खे लिरा सॼियो वञे थो। पाकिस्तानी 18 रुपयनि में पाण खे तुर्की जो 1 लिरा मिलंदो। तुर्की पंहिंजे रंगीन कल्चर ख़ूबसूरत लिबास जे करे मशहूर आहे, पर हाणे यूरोपी लिबास पैंट ऐं जीन्स घणो पातो वञे थो। कारपेट या कालीन तुर्की जे कल्चर में शामिल थियनि था। दोस्तों चश्मे बदूर नीरे रंग जो एक तावीज़ थींदो आहे जंहिं ते हिकु अखि छापियल हुजे थी। ही तावीज़ तुर्की में नज़र लगण खां पातो वञे थो। जेकॾहिं कंहिंखे पातल ॾिसो त सम्झी वञो हिनखे नज़र लगण जो भउ आहे। तुर्की में आइसक्रीम वॾे शौक़ सां खाधो वञे थो। आइसक्रीम विकिणण वारा दिलचस्प करतब बि ॾेखारनि था। दोस्तों चयो वञे थो त कबाब बि तुर्की जी इजाद आहे। तुर्की में खीर वारी चांहि खां वधीक काओ या सब्ज़ चांहि वधीक पीती वञे थी। फुटबॉल हितां जी मशहूर रांदि आहे, पर मल्ह तुर्की जी क़ौमी रांदि आहे। तुर्की में उठनि खे बि वॾे शौक़ सां विढ़ायो वञे थो। टमाटे जी पैदावार में तुर्की दुनिया में चौथे नंबर ते अचे थो। हितां जो टमाटो केचप में घणो इस्तेमालु थिए थो। तुर्की जी ज़राइत इकानमी में भरपूर साथ ॾिए थी। कणिक, फुटी, मकई, टमाटो, अंगूर, ज़ैतून हितां जी मुख्य पैदावार आहिनि। तुर्की जी अधु खां मथे आबादी नौजवाननि ते मुश्तमिल आहे। हिकु माण्हू जी हिते वधि में वधि उमिरि 60 खां 77 साल थिए थी। तुर्की में अरेंज मैरिज खे पसंदि कयो वञे थो, पर लव मैरिज ते बि का पाबंदी न आहे। पाकिस्तान वांगुरु तुर्की में बि शादी खां अॻु मेहंदी जी राति मल्हाई वेंदी आहे। तुर्की जा माण्हू काफ़ी ख़ूबसूरत ऐं बाइख़लाक़ आहिनि। वतन परस्ती में सभ खां अॻिना आहिनि। पंहिंजे मुल्क जे बारे में हिकु लफ़्ज़ बि बर्दाश्त न कंदा। तुर्क बहादुर क़ौमनि में शामिल थियनि था। वीडियो पसंद आई तो लाइक कमेंट ऐं चैनल के सब्सक्राइब ज़रूर कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।